तलहार रिपोर्ट मोहम्मद हनीफ मल्ला तलहार वेझो पिरोला शारी बरसा दरगाह अब्दुल हक शाह उर्फ शाह घेरियो बादशाह जो 742 सालियाने उर्स मुबारक ऐं मेले जूं तैयारियूं वॾे ज़ोर ऐं शोर सां जारी सारी आहिनि। मुल्क समेत सिंध जे कुंड कुर्च मां हज़ारे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। लाड़पट जे मशहूर बुज़ुर्ग औलिया अब्दुल हक शाह उर्फ शाह घेरियो बादशाह जे 742 उर्स मुबारक ऐं मेले में ज़ाइरीन जे लाइ मिठाई जा दुकान, ॿारनि जे लाइ तफ़रीह जे लाइ झूला, सर्कस, मौत जो खूह ऐं रांदियुनि जा दुकान पिणु लॻाया विया आहिनि। उन मौक़े ते दरगाह जे गादी नशीं सैयद अहमद शाह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सैयद अब्दुल हक शाह उर्फ शाह घेरियो बादशाह जो 742 सालियानी उर्स मुबारक ऐं मेले में मुल्क समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि मां हज़ारे मुरीदनि ऐं अक़ीदतमंद शिरकत कंदा आहिनि। इंतिज़ामिया पारां माण्हुनि जे हर क़िस्म जी सहूलियत मुहैया कई वेंदी आहे। हिन बारे DC बदीन, DHO बदीन ऐं तावन सां हिकु मुफ़्त मेडिकल कैंप पिणु क़ाइमु कई वई आहे, जंहिं में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर मौजूदु हूंदा ऐं मेले में सिक्योरिटी जा इंतिज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि।